बंद को गाड़ी न तो आए को खड़े कर दो इते असा कोट में बेला को मोटरसाइकिल वाला खड़ता है स्कूटर वाला को ट्रैक्टर वाला खड़ दो असा के इते को गड़ा गाड़े वाले भी न तो खड़े खड़े न तो बेला असा के शिकार पर के जरा चार अरे नो मामा अबो बाए ए बा लगे रही था એટલે 4 વજા તો બા शहर तो वनी आस्ते लगा है कड़ी वही मकान तुझे करे फिरे कयो आहे ते शहर वने तो बुधा है असा जो कम यो शहर हलदा तो छो ना हलदा बाबा वे तू रखे ते વેયા हां वे ખડી હલ દો हां छो ना खड़ी हलदा लठ के ते काए ते अल्लाह सही सही हल अल्लाह ताके खुश करे सही कट पे ओइशा भला न अमा अमा परे गम आयो गोट गो कोई खड़े न तो सुबह गोडी अल्लाह ताके खुश रखे माने अञा मानू मबदी आए असा जो कम यो आ बाबा रखे ते हलन करण मानू जो सही ताके अल्लाह खुश करे सही एड़ा मानू घट न अजकल हलो हलो बस अब तो बियास ए अब वडी मेहरबानी अल्लाह कुछ करे ताके पैसा तो दे हां किरायो तो दे केरा नखणी आवा जा सादो केरा मामा किरायो नखणी आवा जा बरो चाहे बरड़ी जो अरे अब तो माके चयो न वे बाबा मा तोके चयो त भाई खड़ तू चयो अरे जान चरा ये फंटागी न कर किरायो दे ओनो खणी आवा काडो पर मामा चतो बल्ला जेलो जेलो करे रे दिस मा अचा बे बंद तो माके चयो हल दे मा चो हल दे हलण वाली गाल ना असा जा इए कढी आया मुझे गदा गदा हाले पुछो कई मामा मा तोके चयो छा किरायो दे जान चरा न चिंदो तो पाण कयो न मा नदी दे हाने किरायो माके छदो गिरा मामा पाण कयो की माके तो बाबा जान चरा हाने अरे बर पचरी करे तो जेड़ो तो पर जे मानु दिसी करे वारी फायदो वठे तो सको नती करा बे राज को केड़ा दी करे वजी पाण खयो थी असा के घुमी थकी पे आते उन लगी या अरे भूख भी लगी या कादे वजा अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम बचावा ठीक ठाक हथ दे चो भला ना कने कने होटल आए कते भाऊ इते केड़ा होटल कुंदन होटल इयो हां यो जेने बारे में बुधो तो यो चाह पीणी आ चुको असा के अले घणे अचा हां तो पियो माता जो वातर के वजा पर साम होटल आयो ता दसो ता ना चाह घणे आ बा 70 रुपया हां हां ना ना वो माके 15 वारी खपे हुआ आपो 15 वाले तो छपरे वाले में मती मिले वरी वनो साम छपरे वाले होटल तो किते मिला तो चाह होटा इते अद दो अद तो ना हां सही जाया अच्छा हां सही माना गरीब ना थे गरीब जी जगह बोला तो वेते हां माना छपरे वाले समोसा साम वनी ओ भाऊ लटा दे पाओ कपड़ा छो भलाई ना है कपड़ा इधर नागो भी तो है बाकी मां ए कपड़ा पाओ ता अच्छा जड़ी सल ये साम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा खपे बाबा खटो खपे खटो खटो हा खटाणे दुकान आ भाई हले बा हां हां छा खपे घणी खपे अस्सलाम भाई गाल याद अच्छा गोठ में वारी कमकार रोबी लाभ में वारी भाजी ने तो मानु पचा सके न बोर्ड वारी हां हां ए तकड़ में घास खारा है मेहमान के भी खारा है पाड़ा भी खा हां बुके केड़ी खपे बुधाए इनन मु घणे आहे ए घणे 180 रुपए इना के छड़े दो को इना को घटा है घटारो हेती 100 रुपयो 100 रुपयो हां ना ना बाबा ये कर खपे घणी जी केड़ी खपई 50 रुपए जी दे 50 रुपए जी अरे 5 रुपए खटाण मिलदी है ने दौर में अच्छा से गोठ में साइकिल वाला मोटरसाइकिल वाला खड़ी दा चन 20 रुपए में देनी ता छो हे तो के भेडू दुकान न तो तो के फेरियार लगे तो अरे अच्छा। खुदाई सणाई दे वनी फेरियारा गोलो नहीं करे जल्दी दो माना 5 रुपए 5 रुपए खटाण मिलदी आया यार अच्छा के जत्र ताकत हो जा भला अच्छा असा वटे जो डबन जो हिसाब होंदो आ
अच्छा हा खोले न ॾींदा आहियूं असां खुले न न बस मम्मा ॿे करे सा मम्मा कावड़ न कर ॿे करे सा जास पिठो हाले हलदो हलंदा हलदो कार वारे खे ॾिसां हे दुकान अथव कार किराए ते मूंखे सॼो ॾींहुं लॻी वेंदो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम साईं बिस्मिल्लाह बाबू यो खैर कुठा बा अब खैर साईं कुठा बा हे कार तव्हांजी वञ अच्छा साईं बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम यो खैर साईं तव्हांजी दुकान आहे बा जी साईं जी कार बि तव्हांजी आहे हाँ साईं कार बि असांजी आहे अच्छा मां परे खां हाणे घुमी पियो आहे थकी हले बा हा साईं, हा। हाणे किराए ते कार खपे मूंखे लखी तरह ते पुॼणो आहे साईं साईं किराए जी गाॾी न आहे बाबा हिते शोरूम आहे जी कैश पैसा ॾे त केरु थो छोर करे मूंखे ॾिस मां नंढो वॾा केरु थो छोर करे शोरूम आहे न बाबा हे किरायो टैक्सी स्टैंड न आहे न शोरूम आहे शोरूम आहे माना गाॾी विकिणंदा विकिणंदा आहियूं असां मूंखे किराए ते खपे हा पोइ खणी विकिणो किरायो हा पैसा ॾे न हाली मूंखे किराए ते पुॼायो पोइ सुभाणे विकिणजो छा मसलो आहे ईअं थींदो न आहे न साईं न थींदो आहे न थींदो आहे ईअं हिते वेहो साईं हा वियो न वियो थकी पिया हो न हा साईं वियो साईं वियो चांहि बांहि पीआईंदो पाणी वाणी को हा न भाई चांहि न बोतल पियो न बसि यार मारी न चवां भाई न साईं न भाऊ साईं। पोइ न बसि मां ॾिसां भला को ॿियो गाॾी ॾिसां थो बाबा तव्हांजी मर्ज़ी हा साईं न महिरबानी ड्यूटी तव्हांजी ॾियणु तव्हांजी अल्लाह तव्हांखे कुझु रखे अल्लाह तव्हांखे ज़िंदगी ॾे अल्लाह तव्हांखे इज़त ॾे महिरबानी। बाक़ी किराए ते नथा हलायो इहो कमु ख़राबु कंदा करे वरी ॿियो चकर अच्छा हा ॿियो चकर नालो तव्हांजो बाबा अब्दुल कादिर बंगुलाणी अच्छा हला माना कार विकिणंदा कार विकिणंदो आहे भला मुंहिंजे वॾेरे खे वठणी पवंदी पोइ मोकिलींदोमांसि तोॾे हा हा, गॾु अचिजांइ तूं ज़रूरी आहे हा ढूंढो त खाईंदुमि न ॾिठो खाईंदे हा महिरबानी साईं महिरबानी अब हलो बाबा अब अच्छा बंदि कयो अथव हे काॾे दर काॾे दर काथे आहे त आईंदो आहे वाह वाह खुलियो इहो त कमाल आहे न महिरबानी हा बादरास अब आइए बा दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडिया खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी